आम माण्हुनि में हिकु सुवालु थींदो आहे त जेकॾहिं रमज़ान में शैतान क़ैद आहे त उहो गुनाह इंसान करे थो, इन जो छा सबबु आहे? त यादि रखो, उलमा फरमाइनि था शैतान त वाक़ई क़ैद हूंदो आहे, लेकिन नफ़्स जेको इंसान खे गुनाहनि ते उॿारींदो आहे ऐं गुनाह करे करे नफ़्स आदी थी वेंदो आहे। रमज़ान जे मुबारक ऐं प्यारे रहमतुनि वारे महीने में बि जेको गुनाहनि जो आदी आहे ऐं जेको नफ़्स जी इताअत कंदड़ आहे उहो वरी गुनाहनि में फासी वेंदो आहे। ऐं इन जो सबबु इहो आहे त गुनाह करे करे दिलि सियाह थी वञे थी। अचो त हिन हदीस पाक खे ॿुधूं। हदीस मुबारक में अचे थो जॾहिं कोई इंसान गुनाह कंदो आहे त उन जे दिलि ते हिकु कारो नुक़्तो बणिजी वेंदो आहे। जॾहिं ॿिए भेरे गुनाह कंदो आहे त ॿियो कारो नुक़्तो बणिजी वेंदो आहे, एसि ताईं त उन जी दिलि कारी थी वेंदी आहे। नतीजे में भलाई जी ॻाल्हि संदसि दिलि ते असरु नाहे कंदी। हाणे ज़ाहिर आहे जंहिंजी दिलि ते ही ज़ंगरी ख़राबु ऐं कारी थी चुकी हुजे उन ते भलाई जी ॻाल्हि ऐं नसीहत किथे असरु कंदी? माह रमज़ान हुजे या ग़ैर रमज़ान, अहिड़े इंसान जो गुनाहनि खां परे ऐं बेज़ार रहणु निहायत ई ॾुखियो थी वेंदो आहे। उन जी दिलि नेकी जी तरफ़ माइल ई नाहे थींदी। जेकॾहिं हू नेकी जी तरफ़ अची बि वियो त अक्सर उन जी दिलि उन खे काराइण जे सबबु नेकीअ में नाहे लॻंदी ऐं हू सुन्नतुनि भरे मदनी माहौल मां भॼण जूं तदबीरूं सोचींदो आहे। उन जो नफ़्स उन खे डिघियूं डिघियूं उमीदूं ॾियारींदो आहे। ग़फ़लत उन खे घेरे वठंदी आहे ऐं उहो बदनसीब सुन्नतुनि भरे मदनी माहौल खां परे वञी पवंदो आहे। माह रमज़ान जूं मुबारक घड़ियूं, बल्कि कॾहिं कॾहिं पूरियूं पूरियूं रातियूं अहिड़ो शख़्स रांदि रूंद, गाननि बाजनि, ताश ऐं शतरंज, गपशप वग़ैरह में बर्बाद कंदो आहे। त प्यारा मिठा इस्लामी भारो, दिलि जी सियाही जो इलाज करणु घुरिजे। हदीस पाक में आहे कि नबी रहमत सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था, जंहिंजो हुकुम आहे त फरमाइनि था जीअं लोह खे पाणी लॻंदो आहे इन सां ज़ंग लॻी वेंदो आहे, अहिड़े तरीक़े सां दिलनि खे बि ज़ंग लॻी वेंदो आहे। अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो दिलनि जो ज़ंग कीअं लहे? इरशाद फरमायूं त मौत खे यादि करण सां ऐं क़ुरान करीम जी तिलावत करण सां दिलनि जो ज़ंग लहे थो। त प्यारा मिठा इस्लामी भारो, ही नुज़ूल यानी क़ुरान पाक जे नाज़िल थियण वारो मुबारक महीनो आहे। हिन मुबारक महीने में कसरत सां तिलावत क़ुरान पाक कजे, अल्लाह रब्बे करीम जी बारगाह में सचे दिलि सां तौबा कजे। हिन महीने जो क़दुरु करणु घुरिजे। हिन महीने में ख़ूब नेकियूं करणु घुरिजनि, बल्कि नमाज़ सां अहिड़ी मुहबत थी वञे, करीम रब अज़्ज़ व जल जी बारगाह आलिया में अहिड़ा बार बार इल्तिजाऊं कजनि जो रमज़ान मुबारक जेकॾहिं असां खां जुदा बि थी वञे, लेकिन अल्लाह जो दर, नमाज ऐं क़ुरान जी तिलावत जो शौक़ु, ज़िक्र जी मुहबत असां खां धार न थिए। अल्लाह करीम असांखे रमज़ान में ख़ूब इबादत जो ज़ौक़ ऐं शौक़ु नसीब फरमाए ऐं मरण घड़ी ताईं पंहिंजी इबादत जो, पंहिंजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए।